अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सालियानी मरम्मत सबबि बंदिश ऐं LNG जी फ़राहमी हिकु हफ़्ते लाइ बंदि हुअण सबबि मुल्क में बिजली बहरान पैदा थियण जा ख़दशा वधी विया। लोड शेडिंग खां बचण लाइ वज़ीर आज़म अहम इजलास सॾाए वरितो। इजलास में इरसा, वापडा, पावर डिवीज़न, पेट्रोलियम ऐं प्लानिंग डिवीज़न जा अमलदार शरीक थींदा। हुकूमत पिन बिजलीअ जी पैदावार वधाइण लाइ इरसा खे पाणीअ जो छोड़ वधाइण लाइ चयो हुयो ऐं इरसा पाणी छोड़ रिस्क करार ॾेई छॾियो। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ गैस ऐं बिजलीअ जे बहरान ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। शहबाज शरीफ़ चयो आहे त बिजली ऐं गैस जे बहरान सां मुल्क सनअत बंदि ऐं मईशत तबाह थी वेंदी। हुक्मरान मुल्क खे वधीक तबाह करण बदिरां गैस ऐं बिजलीअ जी पैदावार खे यकीनी बणाए। लाहौर जे इलाइक़े जौहर टाउन में हिकु घर भरिसां थियल धमाके जे नतीजे में हिकु ॿारड़ीअ समेत 3 ॼणा मारिजी विया। पुलिस एहलकार ऐं औरत समेत 24 ॼणा ज़ख़्मी। केतिरनि ई इमारतुनि ऐं गाॾियुनि खे बि नुक़सानु पहुतो। शुरूआती जांच रिपोर्ट मूजिबि कार में 30 किलोग्राम गैर मुल्की बारूद ज़रिए धमाको कयो वियो। पीपल्स पार्टी चेयरमैन पारां लाहौर धमाके जी मज़म्मत। इंसानी जानियुनि जे नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अफ़गानिस्तान बाबति पॉलिसी दुरुस्त रुख में न हूंदी त दहशतगर्द हमला वधी सघनि था। परवेज़ इलाही माज़ीअ में असांजो इतिहादी रहियो आहे। सोच हिकु जहिड़ी हूंदी त गॾिजी कमु थी सघे थो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा अज़रबाईजान जो दौरो मुकमल करे तुर्की पहुची वियो। ISPR मूजिबि तुर्कीअ जे दिफ़ा वारे वज़ीर ऐं इस्करी क़यादत सां मुलाक़ात कई। सकरंड शुगर मिल जे इंतज़ामिया पारां मिल अंदर कमु कंदड़ मुलाज़िमनि खे बरतरफ़ करण ख़िलाफ़ सकरंड शुगर मिल वर्कर मेन पारां कामरेड इकबाल, कामरेड पीर शुहाब, जान रुस्तमानी, इलियास मरी, कामरेड जुमन ॾाहिरी, गुलाम कादर कीरियो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त सकरंड शुगर मिल जी इंतज़ामिया यूनियन जे उहिदेदारनि खे गैर क़ानूनी बरतरफ़ करे लेबर एक्ट 2013 जे कानून जी तौहीन कई आहे। हुननि चयो त शुगर मिल इंतज़ामिया गुज़िरियल 3 सालनि खां यूनियन जे उहिदेदारनि जा मसइला ॿुधण लाइ तयारु न आहे। नई लेबर डिपार्टमेंट को एक्शन वठे थी। हुननि चयो त शुगर मिल इंतज़ामिया मुलाज़िमनि खे नौकरियुनि तां फ़ारिग़ करे उन्हनि खे फ़ाक़ाकशीअ में मुब्तला करे रही आहे। हुननि मुतालबो कयो त मुलाज़िमनि खे नौकरीअ ते बहाल करे उन्हनि जूं रहियल पघारूं जारी कयूं वञनि ऐं यूनियन जे उहिदेदारनि खे नौकरीअ ते बहाल कयो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। मोरो शहर जे मलक कॉलोनीअ जी रहवासन मिसमात गुलशन ज़ाल एजाज़ मेमण पंहिंजे ॾेरनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ मासूम नियाणीअ सां गॾु क़ुरान पाक खणी निपटाइणो समय एहतिजाज कंदे ॿुधायो त गुज़िरियल 16 सालनि खां आऊं बेघर आहियां। मुंहिंजो ॾेर शौकत मेमण मूंखे मुंहिंजे मुड़ुस जो हिसो नथो ॾिए। जॾहिं त मुंहिंजो मुड़ुसु कुझु वक़्तु अॻु वफ़ात करे वियो आहे। मां मोरो शहर जे हर मुअज़्ज़िज़ माण्हूअ वटि पंध कया आहिनि, मगर बाअसर हुजण जे करे असांजी केर बि दाम ॿुधण वारो न आहे। असां ग़रीब मिसकीन आहियूं। मुंहिंजो हिकु पुटु आहे जंहिंखे हक़ घुरण ते मोतबार धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। मुतासिर औरत वसवारनि खां अपीलूं कयूं आहिनि त DIG सिंध शहीद बेनज़ीराबाद समेत चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट खां पिणु मुतालबो कयो आहे त हिन मामले जो फौरी नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मोरो शहर जे हुज़ूरी पीर महला में 5 ॾींहं अॻु क़त्ल थियल नौजवान गुल मोहम्मद सियाल जा क़ातिल गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ संदसि वारस जो मोरो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो, जंहिंजी अॻुवाणी अब्दुल्ला सियाल, मोहम्मद यासीन सियाल, गुल हसन सियाल, वकार सियाल, बबलू सियाल, मोहम्मद हाजन सियाल, जावेद सियाल ऐं ॿिया करे रहिया हुया। उन मौक़े ते उन्हनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे नौजवान खे बेगुनाह गोलियूं हणी क़त्ल कयो वियो आहे, जंहिंजो केस पिणु दाख़िल थियल आहे। पर 5 ॾींहं गुज़रण बावजूदि मोरो पुलिस जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे। हुननि चयो त जवाबदार बाअसर हुअण करे खेनि मोरो पुलिस गिरफ़्तार नथी करे ऐं हू असांखे केस तां हथु खणण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि वसवारनि अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त असांजे नौजवान जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। बिरिया सिटीअ जे वार्ड नंबर 4 जे रहवासी पोरियत तैयब खरार बिरिया सिटी प्रेस क्लब पहुची दाईंदे चयो त मुंहिंजी 42 एकड़ ज़रई ज़मीन आहे। मुंहिंजे भाइरनि अहमद खरार साहब खरार मुंहिंजे पीउ खे फ़ौत ॼाणाए उहा ज़मीन रिश्वत एवज़ रेवेन्यू खाते जे मुख़्तियारकार बिरिया सिटी ऐं तपेदार सां मिली भगत करे गैर क़ानूनी तौर खाता फेराए बाअसरनि खे ॾेई छॾी आहे।
जॾहिं त उन वक़्तु मुंहिंजो पीउ ज़िंदा हुयो ऐं मुंहिंजा भाइर भाउरनि सां मिली करे मूंखे जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं मूंखे हिरासा करे रहिया आहिनि। हुन डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज़, SSP नौशर फिरोज़ ऐं ॿियनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त वाक़िए जी इंक्वायरी कराए मूंखे पंहिंजो हक़ वापसि कराए ॾिनो वञे। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।